वेलकम बैक नाज़रीन। ईद रिहान जो सिलसिलो जारी है। तव्हांखे लख लख ईद जूं वाधायूं हुजनि। ईद जी कुर्बानी जी ईद में ज़रूरु पंहिंजनि प्यारनि जो, पाड़े वारनि जो, ग़रीबनि जो ख़्यालु कयो जी। डॉक्टर परवीन, तव्हां कीअं ईद मल्हाईंदा आहियो? मतिलबु बचपन वारी ईद में ऐं हाणे वारी ईद में फ़र्क़ु तव्हांखे महसूसु थिए थो? हाँ, तमामु घणो फ़र्क़ु महसूसु थो थिए। हू ॿारनि वारी ईद जेको आहे न, उहा आज़ादी वारी ईद आहे, एक्साइटमेंट में हूंदी हुन में। एक्साइटेड ऐं तमामु घणो जीअं राति खां ई असां इंतज़ारु कंदा आहियूं त सुबुह कॾहिं थिए, नवां कपिड़ा पायूं, सॼी राति कपड़नि खे ॾिसी ख़ुशी। ख़ुशी, उहा मेहंदी, उहा चूड़ियूं, वरी सभिनी खां वॾी ख़ुशी जेको ईद जी हूंदी आहे उहो ख़र्ची वठणु वॾनि खां। त हू इवेंट हींअर असां केतिरो बि कमायूं न, उहो ख़ुशी भुलिजे नथी, उहो पास्ट यादि ईंदो आहे सॼो। ऐं वरी उहो पास्ट वरी असां पंहिंजी जनरेशन में ट्रांसफॉर्म कंदा आहियूं, लाज़मी ॻाल्हि आहे, उहो मुंतकिल थींदो। त हाणे ॿारनि सां जॾहिं ईद मल्हाइबी आहे न, त वाक़ई उहा ई साॻी ख़ुशी थींदी आहे जॾहिं नंढनि ॿारनि सां, भाणेजनि सां, भाइटियुनि सां, पाड़े वारे ॿारनि सां। जीअं हाल फ़िलहाल तव्हां ॾिसंदव त हफ़्तो पहिरीं खां ई ईद, अॼु ईद जो ॾींहुं आहे, पर 8 ॾींहं पहिरीं खां ईद शुरू थी वेंदी आहे। नंढा ॿार जानवर ॾिसणु वेंदा आहिनि, वरी घुमाईंदा आहिनि, गाह ॾींदा आहिनि, काउंटिंग कंदा आहिनि त छा आहे भई मींहुं कहिड़ी हूंदी आहे, ॿकरी कीअं आहे, ॿकरो कीअं हूंदो आहे। त हू हुनजी जेको एक्साइटमेंट आहे न, उहो तमामु घणी थी थिए। त हिन वक़्तु बि असीं इंजॉय था करियूं न पंहिंजे ॿारनि सां गॾु। केतिरी ख़र्ची मिलंदी नंढपण में? ठीकु ठाक मिली वेंदी हुई, माना उन ज़माने में जॾहिं मुंहिंजी ईद शुरू थी त उहो चांदी वारा सिक्का हलंदा हुआ, रुपए वारा। उहो हुनजी हिकिड़ी ब्यूटी हूंदी हुई त उहो सिक्का जेतिरा वधीक हूंदा, आराम सां पंहिंजी फ्रेंडशिप में पंहिंजे कज़न सां गॾु ऐश कंदा हुआसीं, पाण ख़रीदारी कंदा। हाँ बिल्कुलु, घुमण फिरण। फिल्मूं त यादि न आहिनि, पर मूंखे इहा ख़बर आहे त फिरदौस सिनेमा ऐं पंहिंजो राहत सिनेमा, असांजे पाड़े में 2 सिनेमा हूंदियूं, पर उन में असांखे ख़र्चु न करिणो पवंदो। घर वारनि जा पंहिंजे ई शौक़ु हूंदा त वेंदासीं, उन में असीं ख़र्चु न कंदासीं। ईदी गिफ्ट ॾियण में, फ्रेंडशिप में, कहिड़ी फिल्म जेका तव्हांखे अञा बि यादि हुजे, नंढपण में ॾिसण विया हुजो, उहो अदाकार यादि हुजे, अदाकारा यादि हुजे? हा, उहो शमीमारा यादि आहे, ज़ेबा मोहम्मद अली जो इश्क यादि आहे, वहीद मुराद जी गाना यादि। तव्हां एतिरा नंढा आहियो छा मैडम? न त हींअर कल्ह जी त ॻाल्हि आहे। अच्छा, कमाल आहे, तव्हां भुलिजी वियो वहीद मुराद खे। ज़ेबा खे ॾिसो, मोहम्मद अली जी फिल्मूं, हिन वक़्त उहा फिल्मूं ई न आहिनि मुंहिंजो ख़्यालु आहे। हींअर त ड्रामा जेको आहिनि फिल्मुनि में चेंज थी विया आहिनि, ऐं उहो सिनेमा हॉल जो मज़ो ई न रहियो आहे। ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे सिनेमा हॉल बि न रहिया आहिनि, उते प्लाज़ा ठही विया आहिनि। त हुन वक़्तु हिकिड़ो हूंदो न, उहो ज़मानो हो जंहिंमें ख़र्ची ते कॾहिं रुठो? हाँ ठीक हाँ सब कंदासीं। हिनखे 10 रुपया छो मिलिया ऐं असांखे 5 रुपया छो मिलिया। अच्छा सियासत उतां सिखीसीं न पहिरियों। त ॿाहिरि पॉलिटिक्स कीअं थो सिखे, त वॾा कीअं था पॉलिटिक्स कनि, पैसा ॾियण में नोट विरहाइनि पिया, विरहाईंदे विरहाईंदे हिकिड़ी वरी हिते रखी छॾियऊं, वरी हुनखे 20 रुपया मिली विया, त हुन शहज़ादे खे 20 छो मिलिया, कज़न खे, ऐं हुनखे 10 छो मिलिया। त तॾहिं ई ज़िंदगी में ख़बर पई त हिनखे पॉलिटिक्स चइबो आहे, इहा डिप्लोमेसी हूंदी आहे, ॾे वठि हूंदी आहे। त उन ते ठीकु ठाक एहतिजाज करणु सिखी वियासीं। माना जीअं जीअं वॾा थींदा वियासीं त काउंटिंग बि शुरू कईसीं, त तुंहिंजा घणा पैसा थिया, मुंहिंजा घणा थिया। त हीअ सभु शयूं त रहनि थियूं। ईद हिते मल्हाईंदा आहियो या ॻोठ में? न, मुंहिंजो ॻोठ शहर हिकिड़ो ई आहे। मां हैदराबाद में ॼाई आहियां, पेरेंट्स वॾा बि हिते ई रहिया। त मुंहिंजो ॻोठ, असीं बि इहो ई चवंदासीं न, सभु को माण्हू ॻोठ वेंदो आहे, त असीं बाबा खे चवंदासीं असांजो ॻोठ कहिड़ो आहे, असीं छो नथा ॻोठ वञूं। त पर ॻोठ में गैदरिंग्स वग़ैरह थियनि थियूं सभु? न न, असांजी फैमिली पूरी हिते ई रहंदी, चाचा वाचा सभु हवेली पूरी हुई, ऐं एटलीस्ट 20-25 ॿार हूंदा हुआ, त ठीकु ठाक वॾी फैमिली हूंदी 3 चाचनि जी। त हुन में हिकिड़ो मज़ो हूंदो हो बॉयज़ एंड गर्ल्स जो, कज़न्स जो। सही। मैडम तंज़ीला कमरानी साहब, तव्हां की नंढपण में ईद तव्हां कीअं मल्हाईंदी? नंढपण में मतिलबु तव्हां ॻाल्हि था कयो, ईअं थो लॻे त मतिलबु फ्लैशबैक में माण्हू वियो जो आहे, ऐं हिकिड़ो मतिलबु ख़ूबसूरत टाइम जंहिंमें तव्हां 1000 रुपी पहिरें ॾींहुं उहो ॾिसंदा हुया कलेक्टेड तव्हांजे हथ में हूंदो हुयो, ऐं तव्हांजी मर्ज़ी हूंदी हुई त उहो 1000 खे तव्हां कीअं यूटिलाइज़ कयो। मतिलबु रेस्ट ऑफ डेज़ में तव्हांखे एतिरा पैसा कोन हूंदा त तव्हांखे माइट ॾेई छॾीनि। असां त पंहिंजे ॿारनि खे
कुझु ज़्यादा ई खुलो करे छॾियो आहे। अॼुकल्ह ॿारनि जी मर्ज़ी सां असां सभु कुझु कयूं था, ॿारनि जी मर्ज़ी सां शॉपिंग कयूं था। ऐं बीइंग अ पेरेंट ऐं चवां थी अगरि ॿार चवनि त असांखे हीउ वठिणो आहे, हुननि खां पुछी डेली रूटीन जा कम असां ॿारनि खां पुछी कयूं था, घर में छा पचंदो। उन टाइम ते इहो सभु कुझु न हूंदो हुयो न। ॿार घर जा जेके काफ़ी फ़ैसिला वॾनि जे हथ में हूंदा, ॿार खे पूरो साल इहो इंतज़ारु कंदो त ईद जो ॾींहुं ईंदो, ऐं जॾहिं हुनखे इहे 50-100 रुपया गॾिजी 1000 जे नज़दीक या हुनखां मथे जा पैसा ठहंदा ऐं हुनजो ख़ुदि मुख़्तियार हूंदो, उनखे ख़र्च करे पंहिंजी मर्ज़ी सां करे सघंदो, हू टाइम उनजो इंतज़ारु करणु। ॿिए ॾींहुं सुबुह थींदी ऐं उनखे उन्हनि पैसा असांखे किथां किथां वठिणा आहिनि, किथे किथे कंहिंखां कलेक्ट करिणो आहे, कंहिंखां ज़िद करे वठिणा आहिनि, केरु पाणे ॾेई ॾींदो, इन क़िस्म जो माइंड ठाहिणो। ऐं पोइ मतिलबु उन्हनि जो पैसनि जो अचणु, तव्हां जेको घर जो जानवर आहे उनखे हफ़्ते पहिरीं खां घुमाइणु, ॾेखारणु। आउं सम्झां थी अॼु जी ईद ऐं उन वक़्त में थोरो हाणे फ़र्क़ु थी वियो आहे, छो जो पहिरीं ईअं डेली असांखे कपिड़ा ईअं न मिलंदा हुया, डेली ईअं असां जॾहिं बि ॿारनि खे मूड थियो हलो बाबा आइस्क्रीम खाई अचूं, हलो, इहो पहिरीं जो न हुयो। असां इहो सभु कुझु शयूं ईद जे लाइ रखंदा हुयासीं, लेकिन अञा बि हिकिड़ी शइ ही जेको जानवर घुमाइणु ॿारनि जे लाइ जेका एक्साइटमेंट आहे, इहा साॻी अञा ताईं थी पई अचे। हाणे असां डेली ॿारनि खे 1000 रुपयो ॾेई था छॾियूं, उन्हनि लाइ इहो कोई वॾी रक़म न आहे रही। ऐं जेको कुझु असां ईद जे ॾींहुं कंदासीं, ॿार सॼो साल कंदा था रहनि न, ॿार नवां कपिड़ा वठंदा था रहनि, घुमंदा फिरंदा था रहनि, इंजॉय कंदा था रहनि, त इहो सभु कुझु नओं न आहे रहियो। लेकिन हीउ जेको जानवरनि जो वठिजणु ऐं पोइ जानवरनि खे घुमाइणु, उन्हनि जी रेस करणु, मतिलबु मुंहिंजी त ज़िंदगी टॉम बॉय वांगुरु रही आहे। छोकिरनि सां गॾु, ॻोठ जे छोकिरनि सां गॾु डोड़णु, ऐं मतिलबु जेके उन्हनि ॾींहंनि में जॾहिं जानवर अची वेंदा त पोइ गिलोर रांदि कैंसिल थी वेंदी, असांजी एक्टिविटीज़ चेंज थी वेंदियूं। त हाणे मतिलबु असां जेके ईद शुरू थी वई हली आहे, ईद सां रिलेटेड जेके इवेंट आहिनि या जेके एक्साइटमेंट आहिनि उहे शुरू थी वियूं आहिनि। सो मतिलबु इट वाज़ वेरी नाइस। अच्छा नंढपण जी ईद में ठीकु आहे, हर कम्यूनिटी हर बिरादरी जे ईदनि जा कल्चर थोरा कॾहिं कंहिं उन में कुझु न कोई सेगमेंट चेंज हूंदो आहे। तव्हांजी कम्यूनिटी जेका आहे उन में छा चेंजिंग आहे या साॻी आहे? जीअं मेमण मुंशी चांडिया ऐं पंहिंजो ॾेथा साहब आहे, थेबा साहब ॾिसे मैडम चिताए पई सभु ईअं। तव्हांखे ख़बर आहे असांखे आहे 300 साल थी विया आहिनि। मतिलबु इन में असां थींदो आहे न एक्टिविटीज़ रांदियुनि जो, ॿियो एंटरटेनमेंट जो डिफरेंट का शइ? बिल्कुलु न, इहो ई चवंदसि असां बिल्कुलु सिंधी जेको पंहिंजो सिंध जो कल्चर आहे असां उनखे एडॉप्ट कयो आहे ऐं बिल्कुलु असांजे अंदरि ऐं अगरि अॼु मूंखे तव्हां चयो त तव्हां वापसि वञणु चाहियो पंहिंजे ओरिजिन लाइ, कोन, मुंहिंजो ओरिजिन हीअ आहे, मुंहिंजी सिंध मुंहिंजो मुल्क आहे, मुंहिंजो सिंध मुंहिंजो देश आहे। ऐं मूं हर उहा शइ जेका सिंध जो कल्चर आहे, जेका मैडम जी कल्चर आहे, जेको अदी जो कल्चर आहे, मुंहिंजो कल्चर उहो ई आहे। ऐं असां घर में छो जो पढ़ियल लिखियल माहौल हो, मुंहिंजी मदर टीचर, बाबा मुंहिंजा एडवोकेट हुया, त मतिलबु इहो रहियो त अहिड़ो कुझु कयो वञे। अगरि ईद जे ॾींहुं बि विया पोइ त कोई अदबी ॻाल्हि थींदी हुई, अदबी कचहरी थींदी, घर वारा जॾहिं वेंदा हुया, ऐं घर में सभिनी खां नंढी हुअसि, त उन्हनि खे हमेशह ॾिठो त बाबा उन ॾींहुं फारिग थी उते घर में मौजूदु हूंदा हुया, सभई उन्हनि सां गॾु वेंदा। पोइ बाबा पंहिंजे केसिस जी ॻाल्हि कंदा हुया, बाबा राइटर बि हुया, पोइट बि हुया, त उन्हनि खां कुझु पोइट्री ॿुधंदा, शाह साईं जी कोई पोइट्री ॿुधाईंदा। मतिलबु मारवी सुर मारवी असांखे इहा ई सम्झ में आई त सभ खां सुठो असांखे बाबा खां ऐं भाउ खां ॿुधणु सां ई लॻो। मतिलबु इन क़िस्म जे माहौल में रहियसि त मुंहिंजो कल्चर उहो ई रहियो जेको ईअं ई ईद रही, जेका कंहिं बि सिंधियाणी हिकिड़ी ठेठि सिंधी माण्हू जी हुजे, ईअं बचपन जी ईद। ख़र्ची केतिरी मिलंदी आहे मैडम खे? त सिक्का मिलंदा, तव्हांखे छा? मूं तव्हांखे अर्ज़ु कयो न, असांजे दौर में नोट अची चुका हुया, 10 रुपए। मैडम खां नंढियूं आहियो? असां ॻोठ में वियासीं न, ॿाराड़ी में, उते थोरो देरि सां पहुता, मतिलबु करेंसी देरि सां पहुचियूं थिए, बदीन जहिड़ो थोरो पुठियां पिया रहियो। त मैडम खे तव्हां मूंखां वॾो न कयो, असांजी सेम एज। न माइंड न कंदी, दिलि वॾी आहे, माइंड न कंदा, भले सच मां त हुअं ई झूनी आहियां, मुंहिंजो त अहिड़ो जी पैदावार आहे। न मुंहिंजे तव्हां मां बराबरि आहियां, त पोइ त मामलो ॿियो थी वेंदो। मां ॾिसो माण्हू ॾिसंदड़ कंफ्यूज़ पिया थियनि त मैडम खे सिक्को मिलियो, तव्हांखे 10 रुपया मिलिया, या तव्हां वधीक आसूदा हुयो, या तव्हां मैडम खां नंढा आहियो। इहो हाणे तव्हांजी सोच जी आहे। मूं तव्हांखे अर्ज़ु कयो न, पुठियां नंढा हूंदा वॾा हूंदा, तुंहिंजे ख्याल में सभु हिकिड़ी साइज़ जा हूंदा। अच्छा, उन वक़्तु 5000 जो नोट न हो? 5000 नोट, 5000 जो नोट त रिसेंट आयो। ऐं असां मतिलबु मैक्सिमम एज 2000 खां वधीक मूंखे नंढे हूंदे जी ख़र्ची यादि न आहे। सही। ऐं 1000 जो नोट बि न हो मुंहिंजे पास। सही, पर वो 10 रुपया, 50 रुपया,
जिने 100 पैसा जो के हींअर असांजा ॿार पुछण पैसा लॻा काॾे कंदा हुआ? भंडारे में रखंदा हूंदो, केॾा कंदा हूंदो एतिरा पैसा? त 2000 मतलब ग्रुप में को वॾो ॿार हूंदो हुयो हा। जेको तमामु आसानी सां असांखे ठगे ॾींदो हुयो। हा। वरी कंहिं ईद ते वरी असीं वरी वॾा ॿार थी वेंदा हुआसीं, बाक़ी जेका मतलब ॿारनि खे असीं ठगे ॾींदा हुआसीं, उहो आख़िर ताईं हुन वॾे ॿार जा पैसा बचियल रहंदा, बाक़ी नंढनि जा पैसा तंजीला माना हर दफ़े हिकु ठगी हलंदी कॾहिं असीं ठगंदा रहंदा हुआसीं, कॾहिं असीं ठगींदा रहंदा हुआसीं। वेरी गुड। तॾहिं त तव्हां सियासत में आया। नंढे हूंदे खां सियासत में आहियां, इहे चवण था चाहियो। ठगे ठगे पोइ छा ठगंदे ठगंदे ठीकु आहे। ज़्यादा तव्हांजी चोरी थी वई, जीअं तव्हां ज़िक्र कयो मैडम, त दूरी ॿिया चा इहे, तव्हां उन सोन में कहिड़ी कहिड़ी शइ चोरी थी वई? उन सोन में बेसिकली उहो सोन घणे भाङे मुंहिंजी भेण जो हुनजी शादी थी रिसेंटली न, हा त हुनखे इलाही सोन मिलियो। ॿियो वरी असांजे जेको आहे बाबा जेके नंढे हूंदे असांखे सोन ठराए ॾिनो, हुन में इलाही सारियूं चूड़ियूं ऐं इहे नेकलेस ऐं इहे हुआ जेके चोरी थी विया हलिया सभु। ऐं हुनजा त शादी थी त हुनजा डायमंड जा सेट हो सभु हुनजा विया हलिया, तक़रीबन सॼे घर जो सोन ई हलियो वियो। सही। न त तव्हां दूरी पाए अचो, नथ बि पाए अचो। कॾहिं दूरी कोन पाती आहे, नथ पातव? कॾहिं न पाती आहे, अच्छा। कुझु न पातो आहे मां। सही। ऐं मां चोरी कन्फेक्शन बॉक्स त कोन रखियो कॾहिं त मां वञी चवां मां कुझु बि न पातो आहे। न हाणे तव्हां चोरी कोन थींदी, तव्हां ॿ दफ़ा थी बार बार थींदी आहे। और ॿुधाए बि छॾियो त ख़बर आहे कि घटि थिए पियो मतलब सोन बॉक्स मां हुन मां तव्हां जेको चोरी करण वारो अलर्ट थी वञे। मज़े जी ॻाल्हि इहा त असांजो जॾहिं सोन चोरी थियो त काफ़ी सारो सोन हुजे, मुंहिंजी अम्मा जो बि सोन हुजे इलाही सारो रखियल, इलाही सारो सोन। त असां राति जो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे जॾहिं सोन हो त करोड़पति हुआसीं, सुबुह जो उथियासीं सभु लखपति थी वियासीं, हुजे ई कुझु न घर में। मैडम परवीन मुंशी तॾहिं तव्हां सोन पाइणो ई आहे, रखिणो आहे। खीर जे लाइ पैसा न हुजनि, खीर घुराए अहिड़ी हालत थी। ही नकुली पातल आहिनि छा? छा इहे जेके अलाए छा पई असली शयूं पाइण छॾे असली, पर मतलब उहा असली न आहे। जो तोखे ॿुधायासीं पाणे तूं वरी हुन में हिकिड़ो चांडियो पोइ असां चाइने जो कमु ई इहो आहे। ब्रेक जो टाइम थियो आहे।